जेकॾहिं तव्हांखे माखी खाइणु पसंदि आहे त ही तमामु सुठी ॻाल्हि आहे। इन आदत सां ब्लड शुगर ऐं कोलेस्ट्रॉल जी सतह खे कंट्रोल करण में मदद मिली सघे थी। इहा ॻाल्हि कैनेडा में थियण वारी हिकु तहक़ीक़ में साम्हूं आई। टोरंटो यूनिवर्सिटी में थियल तहक़ीक़ में ॿुधायो वियो त माखी खाइण सां मेटाबॉलिक मर्ज़ यानी ब्लड शुगर, डायबिटीज़ ऐं दिलि जी बीमारियुनि खां तहफ़ुज़ मिले थो। तहक़ीक़ मुताबिक़ जेकॾहिं माखी ख़ालिस हुजे त वधीक फ़ाइदेमंद आहे। माखी जे इस्तेमाल सां जिस्म ते थींदड़ असरनि ते तहक़ीक़ी कम जो जाइज़ो वरितो वियो। तहक़ीक़ में दरियाफ़्त थियो त माखी खाइण जी आदत सां ख़ाली पेट ब्लड ग्लूकोज़, नुक़सान ॾींदड़ LDL कोलेस्ट्रॉल, रत में चिकनाई ऐं जिगर ते चर्बी चढ़ण वारियुनि बीमारियुनि जो ख़तरो घटि थिए थो, जॾहिं त सिहत जे लाइ फ़ाइदेमंद HDL कोलेस्ट्रॉल जी सतह वधंदी आहे। माज़ी में थियल तहक़ीक़ी कम में साबित थियो त माखी जे इस्तेमाल सां मेटाबॉलिज़्म ऐं दिलि जी सिहत बहितर थिए थी।